नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे ख़बर मां ख़बर ॾींदा हलूं त मटियारी खां ख़ैबर ताईं क़ौमी शाहराह जे रोडनि जे उखड़ण करे रोज़ ब रोज़ हादसा थियनि था। इन मौक़े ते एडवोकेट मोहम्मद शरीफ़ कलोड़ो, STP ज़िले ऑर्गेनाइज़ अब्दुल हकीम नोहपोटो, मोहम्मद सिद्दीक़ कलोड़ो ऐं ॿिनि साफ़ियुनि सां ॻाल्हियूं कंदे चयो आहे त पंजाब में रोड रस्ता वेकरा ऐं मज़बूत ठहियल आहिनि। हिते वरी बिल्कुलु इन जे उबतो कमु हले पियो। छा हिन रोड जो कॉन्ट्रैक्ट मोटरवे सां न आहे? वठी जेको सिखाड़ ताईं तमामु रोड जी शदीद हालत नाज़ुक आहे। तव्हां ॾिसो त ॿई पासा हिकु त रोड जो ख़बर कोन्हे। जेकॾहिं ॿ गाॾियूं पाण में गॾजनि थियूं त अवर साइड करण वारी गाॾी अक्सर आहे त एक्सीडेंट थींदा। ताज़ा हींअर बि अलाए केतिरा एक्सीडेंट थिया आहिनि। मोटरवे जेको आहे तव्हां ॾिसो हर हंधि ते मोटरवे 40 गाॾियूं बीहारे बीठी आहे ऐं उन्हनि खां एतिरो टैक्स बि वसूल कनि था। पर गुज़ारिश इहा आहे असांजी उन मोटरवे जे ऑफिसरनि खे त महिरबानी करे प्राइम मिनिस्टर खे त महिरबानी करे जेका रोडनि जी हालत आहे, ही नेशनल हाईवे आहे। बहराड़ी जा रोड रस्ता कोन्हे जो माण्हू पासे तां लही वियो। 100 खां मथे जी स्पीड ते गाॾियूं थियूं अचनि। नंढड़ा बच्चा माण्हुनि जा क्रॉस था कनि चौपाई माल खे, पर माण्हुनि खे तमामु वधीक नुक़सानु आहे। ऐं हिते तव्हां ॾिसो, तव्हांजे वेझो तव्हांजी हद में 35-40 केस हिन महीने जे अंदरि आया आहिनि, जिन जी का रिपोर्टिंग ई कान्हे का। ग़रीब माण्हू जो बच्चो मरी वियो, खणी पूरे था अचनि। मीडिया खे बि ख़बर कान्हे त डॉक्टर बि लामालूम। इहो करण जो ॾिसो न तव्हां त हीअ तमामु रोड जी हालत ख़राबु आहे। हेॾा वॾा टेलर भरिजी था अचनि। ऐं हीअ मोटरवे वारनि खे गुज़ारिश आहे, जेके हिन रोड जा हक़दार आहिनि, जेके हिन रोड खे संभालीनि था, त उन्हनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे जेको हीअ रोड सुठो करे ठहिराइण जी। त ईंदड़ वींदड़ माण्हुनि जे लाइ हाणे बलोचिस्तान खां माण्हू वञे पियो कंहिं ॿी जॻह ते ऐं विच में एक्सीडेंट थिए त उनजे माइटनि सां कहिड़ी हालत हूंदी। अहिड़ा त खोड़ एक्सीडेंट थिया आहिनि। त उन्हनि खे रहम करणु घुरिजे ऐं प्राइम मिनिस्टर खे बि रहम करणु घुरिजे, असांजे सिंध जे वज़ीर खे बि रहम करणु घुरिजे ऐं असांजे सेनेटर साहिब खे बि रहम करणु घुरिजे। तिन ज़िले में जेके रस्ता आहिनि उन्हनि जी कुझु टारगेट कई वञे। वॾी महिरबानी। ख़ैबर में रोज़ एक्सीडेंट था थियनि, रोड ख़राबु हुअण जे करे मरामत थी उनजे बावजूद जेको आहे वरी ही रोड उखड़ण लॻो आहे ऐं छो नुक़सानु थींदा। उहो त मिड़ेई ते न हूंदो आहे, कहिड़ो सही कान्हे कोन्ह मिड़ेई फैसलो खाइण लाइ घड़ी न अनवर शाह कोठी ॻाल्हि कयो था त हालात ऐं पर पूरो जेको बि कराची खां वठी हैदराबाद खां वठी सखर ताईं आहे, इन में नाक़ज़ मटीरियल आहे। नेशनल हाईवे आहे जंहिंजी असां खां चार्जिंग वरिती थी वञे, जेको मोटरवे आहे। ऐं बिल्कुलु जेको असांजा कामोरा आहिनि, जेके ठेकेदार आहिनि, उहे नाक़ज़ मटीरियल कंदा। पोइ उन में असां जेको यकदमि रोड टुटी थो वञे, बारिश पए थी, उन में यकदमि रोड टुटी ऐं हज़ारनि में जानियूं ख़तमु थी वञनि। हादसा जेके रोज़ जा मामूल आहिनि। असां नेशनल हाईवे ते ॾिसूं था, असांजी माना वॾी दिलि आज़ारी थी थिए त नेशनल हाईवे जेका उनजी अहिड़ी हालत कई वेंदी आहे। मोटरसाइकिल स्लिप थियनि था, गाॾियूं स्लिप थियनि थियूं। जेको कलाक जो मुसाफ़िरी आहे उहा असां 2 कलाक में था करियूं। उन करे असां सिंध गवर्नमेंट खे रिक्वेस्ट था करियूं त एटलीस्ट जेके ही नेशनल हाईवे आहे इन जी त तव्हां माना सुठे नमूने मरम्मत कयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।